नवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सुप्रीम कोर्ट हरकोल मंसूबो करप्शन केस नैब ॾांहुं वाणे छॾियो। नैब चेयरमैन खे ऑडिटर जनरल जी रिपोर्ट जो जाइज़ो वठी शुरूआती रिपोर्ट 3 महीननि जो पेश करण जी हिदायत। अदालती हुकम में चयो वियो आहे त नैब सरकारी फंडनि में घोबियुनि में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे। शहर जा माण्हू बुनियादी सहूलियतूं ऐं पीअण जे पाणी लाइ तड़पी रहिया आहिनि। ठटो मनहोड़ा ऐं सिजावल जूं हालतूं बि बहितर न आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुरादली शाह कंहिं बि सरकारी उहिदेदार जे मामले में का बि दिलचस्पी न आहे। सॼो पैसो हिकु अकाउंट मां कढी ॿिए में हलियो वियो, उन लाइ दिलचस्पी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में चीफ जस्टिस अतर मिनल्लाह जी सरबराही में गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे चीफ जज राणा शमीम जे हल्फी बयान ते तोहिनी अदालत केस जी ॿुधणी। राणा शमीम अदालत आॾो पेश। जस्टिस अतर मिनल्लाह सवाल कयो त अवां लंडन में हल्फी बयान कहिड़े मक़सद लाइ ॾिनो। अदालत अवां खे 5 ॾींहं ॾेई रही आहे, पंहिंजो जवाब जमा करायो। पाकिस्तान बांग्लादेश के 8 विकेटुनि तां शिकस्त ॾेई चट्टागांग टेस्ट में कामयाबी हासिल करे वरिती। क़ौमी टीम 202 रन्सुनि जो टारगेट 2 विकेटुनि जे नुक़सान ते हासिल कयो। आबिद अली 91 ऐं अब्दुल्ला शफ़ीक 73 रन्सुनि जी शानदार इनिंग्स खेड़ी। बिजली वाइपेदारनि लाइ बुरी ख़बर, फ़ी यूनिट 4 रुपया 74 पैसा महांगी थियण जो इम्कान। फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली महांगी करण बाबति सेंट्रल पावर परचेसिंग एजेंसी जी दरख़्वास्त ते ॿुधणी अॼु थी रही आहे। मंज़ूरी जी सूरत में वाइपेदारनि ते 60 अरब रुपयनि जो इज़ाफ़ी भार पवंदो। पीपी जे शरीक चेयरमैन ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बाइख्तियार पार्लियामेंट ऐं अवाम जा हक़ हाकिमियत ते का सौदेबाज़ी न कई वेंदी। पीपी पंहिंजे बानी फ़लसफ़े ऐं मंशूर ते साबित क़दम आहे। क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुल्क में पार्लियामानी निज़ाम लाइ जदोजहद कई ऐं मुल्क खे पार्लियामानी निज़ाम ॾिनो हो। अॼु जो ॾींहुं असां पंहिंजे अहद जी तजदीद कयूं था त पार्लियामानी निज़ाम जो मुकमल दिफ़ा कंदा रहंदासीं। पाकिस्तान में कोरोना जी आकारी केसेस जी शरह में इज़ाफ़ो। NCOC मूजिब कोरोना विघे वधीक 10 मरीज़ फ़ौत। हयाती विञाईंदड़नि जो अंगु 28,728 थी वियो। 24 कलाकनि दौरान 475 नवां केस रिपोर्ट। कोरोना जी आकारी केसेस जी शरह 1.1 रिकॉर्ड कई वई। नवदेरे वेझो केटी मुमताज़ में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। हथियारबंदनि गोलियूं हणी इमामुद्दीन नारेजो खे क़तल करे छॾियो। पुलिस बाक़ी वारे हंधि पहुची लाश नवदेरो इस्पताल मुंतक़िल कयो। नादिलगारी भरिसां ॻोठ चूड़ बिताफ़ी मां पुरस्कार नमूने गुम थी वियल नौजवान शबीर संदीलो जो 3 ॾींहं गुज़री वञण बावजूदि पतो न पइजी सघियो। संदसि वारिस परेशान। आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया के सॾ ते 5 दिसंबर ते इलम पिरायो। सिंध सवार जे सिरे हेठि सकाफ़ती ईद मल्हाइण जूं तयारियूं चोट चढ़ियल। समूरी सिंध में सकाफ़ती रंग निर्वार थी पिया। सिंधवासियुनि पारां सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती प्रोग्राम मच कचहरियूं ऐं जागरता रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। सकाफ़ती लिबास और ढेर सिंध सां मोहबत जो इज़हार।